अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नरेंद्र सिंध यूनिवर्सिटी तरफां सिंधी शोबे जे 2 साल जे शागिर्द मीर सरदार चन्नड़ जी तर्जुमे कयल किताब तूं जग जागाईंदे जी रोनमाई तकरीब थी गुज़री। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मूजिब तकरीब जी सदारत में सिंधी शोबे जे चेयरमैन डॉक्टर इसाक समेजे किताब बाबति ॻाल्हाईंदे चयो त हिन किताब जी ख़ूबसूरती उहा आहे त हीअ किताब दिल शिकस्ता फ़र्द खे नाकामी खां बचाइण जी कोशिश कंदो आहे। डॉक्टर रेहाना नज़ीर चयो त हिन किताब में ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा ऐं नाकामियुनि बाबति सिखण जो दर्स ॾिनल आहे। डॉक्टर नवाब काका चयो त मजमूई तौर ते हीअ किताब जागाइण जी ॻाल्हि करे थो। डॉक्टर मकमूर बुखारी चयो त सरदार जे अदब जी खेतर में ही पहिरीं विखा आहे, खेसि लिखण ऐं पढ़ण वारे किर्त खे अॻिते वठी वेंदी। तकरीब जी कारवाई कायनात चानो ऐं मुकेश मांझणा हलाई। तकरीब जी शुरूआत में नज़ीर सिंधी लतीफ़ जी वाही पेश कई। सिंधी शोबे जे शागिर्दनि किश्वर उमरानी, मुबीन सिंधी, आरफा गाओ ऐं गुलाम रसूल सोडर किताब बाबति पंहिंजा वीचार वंडिया। तकरीब में सिंधी शोबे जे शागिर्दनि ऐं उस्तादनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। वधी ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।